नाज़रीन नवकोट में ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदासीं। 22 मेल मोरी वटे डंपर ड्राइवर के कंट्रोल में निकिरी दुकाननि ऐं मोटरसाइकिल मथां चढ़ी वियो। नवकोट में ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियूं पिया। 22 मेल मोरी वारो इलाइक़ो आहे जिते डंपर ड्राइवर के कंट्रोल में निकिरी दुकाननि ऐं मोटरसाइकिल मथां चढ़ी वियो। डंपर के टक्कर सबब दुकान मालिकनि खे नुक़सान पहुतो। शहरनि ड्राइवर के पकड़े वरितो आहे। हादसो पेश आयो आहे नवकोट भरिसां 22 मेल मोरी वटि जिते डंपर ड्राइवर के कंट्रोल में निकिरी दुकाननि ऐं मोटरसाइकिल मथां चढ़ी वियो। डंपर के टक्कर सबब दुकान मालिकनि खे नुक़सान पहुतो आहे। शहरनि ड्राइवर के पकड़े वरितो। इन जा वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ के रिपोर्टर हफ़ीज़ सां। हफ़ीज़, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल इहो हादसो जेको आहे नवकोट भरिसां 22 मेल मोरी वटि पेश आयो आहे, जंहिंमें ड्राइवर जी गिफ़रत सबब 2 दुकान ऐं 2 केबिननि समेत हिकु मोटरसाइकिल जेको आहे उन खे नुक़सान पए थो आहे। हुन जेको आहे असांखे इहो मालूमात मिली आहे त ड्राइवर जेको आहे डंपर जो उहो स्टार्ट गाॾी छॾे क्लीनर खे जेको आहे डंपर जे अंदरि विहारे होटल जे अंदरि नाश्तो करे रहियो हो त अचानक क्लीनर खां गैर ते हथ लॻण सबब जेको आहे उहो डंपर कंट्रोल में निकरी हो। स्ट्रिंग लॉक हुजण सबब जेको आहे इहो कंट्रोल न थी सघियो आहे। उन सबब डंपर जेको आहे 2 दुकाननि 2 केबिननि ऐं 1 मोटरसाइकिल मथां चढ़ी वियो, जॾहिं त को बि जानी नुक़सान न थियो आहे। ऐं शहरियुनि पारां इहो ॿुधायो पियो वञे त असांखे लखनि रुपयनि जो नुक़सान थियो आहे। हिन वक़्त ताईं विजूटो पुलिस बि वाक़े वारे हंध ते पहुती आहे, लेकिन डंपर खे तहवील में न वरितो वियो आहे। नई का जेका आहे अॻिभराई थी इन में। जी ठीक है हफ़ीज़ सिंधी, मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।